नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहा आहियूं त वफ़ाक़ी काबीना ऐवान सदर में हलफ़ खणी वरितो आहे। वफ़ाक़ी काबीना जी तक़रीब हलफ़ बरदारी ऐवान सदर में थी, जिते क़ाइम मक़ाम सदर सेनेट चेयरमैन सादिक संजराणी काबीना खे हलफ़ खणायो। वफ़ाक़ी काबीना में 31 वज़ीर, 3 मुमलिकती वज़ीर ऐं 3 मुशीर शामिल आहिनि। काबीना में शामिल नून लीग मां ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, राणा सनाउल्लाह, अयाज सादिक, खुर्रम दस्तगीर, राना तनवीर, मरियम औरंगज़ेब, साद रफ़ीक, रियाज़ हुसैन, पीरज़ादो, आज़म नज़ीर तारण ऐं जावेद अल्ताफ़ शामिल आहिनि। जॾहिं त पीपल्स पार्टी मां ख़ुर्शीद शाह, नवीद कमर, शेरी रहमान, मुर्तज़ा महमूद, एहसान रहमान मज़ारी, आबिद हुसैन भयो ऐं शाज़िया मरी काबीना जो हिस्सो आहिनि। MQM जा अमीन उल हक़ ऐं फैसल सब्ज़वारी वफ़ाक़ी काबीना में शामिल आहिनि। जमयत उलमा इस्लाम फेमा असद महमूद, मौलाना अब्दुल वासी, मुफ्ती अब्दुल शकूर ऐं तला महमूद काबीना में शामिल आहिनि। बलोचिस्तान अवामी पार्टी मां इसरार तरीन, जॾहिं त शाहज़ैन बुगटी ऐं तारिक बशीर चीमा बि वफ़ाक़ी वज़ीर तौरु हलफ़ खयो आहे। मुमलिकती वज़ीरनि में आयशा गौस पाशा, हिना रबानी खर, अब्दुर्रहमान कांजू ऐं मुस्तफ़ा नवाज़ बि हलफ़ खयो आहे, जॾहिं त कमर ज़मान कायरा, इंजीनियर अमीर मक़ाम ऐं ओन चौधरी खे बतौर मुशीर काबीना में शामिल कयो वियो आहे।